पंगो न वठनि, मुंहुं तोड़ जवाब पहिरीं बि खाई चुका आहिनि ऐं वरी बि मुंहिंजे ख़्याल में हिननि खे वरी शौक़ु थियो आहे खाइण जो, वरी खाईंदा इंशाअल्लाह। जनरल पाणी जी त खोट त पंहिंजी जॻह ते आहे जी पर बदीन ज़िलो जेको पुछड़ जो इलाइक़ो आहे ऐं सरहदी इलाइक़ो आहे, जी हिन इलाइक़े बदीन जी अञा ताईं टेल में पाणी न पहुतो आहे। माण्हू फसल त पंहिंजी जॻह ते पर पीअण लाइ पाणी बि न आहे। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, असां हींअर बि हाउस में सेशन में हर फ्लोर ते असांजो आवाज़ु इहो ई हमेशह हलंदो रहियो आहे त भई असांजो पाणी ते कंप्रोमाइज़ कोन्हे सिंध में असां सां, छो जो असां टे लेन ते आहियूं ऐं असां सां नाजाइज़ी आहे ऐं इहा नाजाइज़ी असां सां करे थो इस्लामाबाद, ठीकु आहे, इहा वफ़ाक़ असां सां करे थी, ठीकु आहे। 91 एकड़ जे मुताबिक़ जेको पाणी जो हिसो असांखे मिलणु खपे, NFC अवार्ड ते बि असां सां सही कोन था हलनि। ॾिसो 91 एकड़ जे मुताबिक़ जेको हिसो असांजो सिंध जो निकिरे थो, तव्हां घटि में घटि उहो हिसो असां ताईं पहुचायो। उहो पाणी सां नथो पहुचे त ज़ाहिर जेके शुरू जा इलाइक़ा आहिनि, जेके शुरू जूं ज़मीनूं, ओसि ताईं त पाणी अची थो वञे, टेल ते असां वटि पाणी कोन थो पहुचे। हाणे इहो वफ़ाक़ जेको आहे असां नाजाइज़ी करे पई, वफ़ाक़ खे बि इलाही दफ़ा असां सभु सिंध जा वासी, सिंध जा जेके स्टेक होल्डर आहिनि, MNA MPAs मिनिस्टर, असांजी क़यादत ऐं चेयरमैन साहब बिलावल साहब पाण बार बार आवाज़ु खणंदो रहियो आहे असेंबली में त बाबा असांजो 91 एकड़ जे मुताबिक़ असांखे पाणी ॾिनो वञे ऐं सिंध सां नाजाइज़ी न कजे, जेका ग़लति आहे। ऐं वफ़ाक़ खे हिनखे सोचणो पवंदो हिन ॻाल्हि ते, न त पोइ असां नथा चाहियूं त शयूं ख़राबु थियनि या अमन अमान ख़राबु थिए या अवाम वेचारी जेका आहे सा हरूभरू परेशान थिए, असां नथा करणु चाहियूं। पर वफ़ाक़ असांखे मजबूर कंदी त पोइ असां इस्लामाबाद ताईं बि असां वञी सघूं था। पाणी जे लाइ वेंदासूं, पाणी लाइ जहिड़ो ज़रूरु कंदासूं, हिन में ॿी ॻाल्हि कोन्हे। दादा ही जीअं त सुभाणे असां वटि प्रोग्राम रखियलु आहे पाणी जे हवाले सां, त सिंधू न ॾिसूं, मरसूं मरसूं पर सिंधू न ॾिसूं। जंहिंजो मतिलबु आहे त असांजो जहिड़ो आहे पाणी ते, ठीकु आहे, पाणी आहे असांजो ज़िंदगी आहे, पाणी असांजी ज़िंदगी आहे ऐं असां पंहिंजो रिकॉर्ड मैसेज जेको आहे रिकॉर्ड करणु चाहियूं था ऐं असांजो मैसेज इहो आहे त असां सिंध जा वासी, पाकिस्तान जा वासी, जेके बि असां शहरी आहियूं या पाकिस्तानी जेके बि आहियूं, असांजो मैसेज इंडिया ताईं पहुचणु खपे, असांजो मैसेज मोदी ताईं पहुचणु खपे त बाबा असां पाणी ते असांजो तोसां को कंप्रोमाइज़ कोन्हे, न पाणी ते असांजो पहिरीं तोसां को कंप्रोमाइज़ हो, न पाणी ते असांजो अॼु आहे, न पाणी ते असांजो कंप्रोमाइज़ तोसां सुभाणे हूंदो। इन जे लाइ असांखे जंग करणी पई, इन जे लाइ असांखे विढ़णो पियो, इन जे लाइ असांखे ॿाहिरि निकिरणो पियो। असां निकिरंदासूं, असांजो बचो बचो निकिरंदो ऐं पाणी ते को कंप्रोमाइज़ कोन्हे। असांजा असां हिकिड़ो त हींअर त असां आहियूं बि पुछड़ ते हूअं बि, पर आऊं त ख़ैर ओवरऑल पाणी जी ॻाल्हि पई कयां, पूरे असां पाकिस्तान जी पाणी जी ॻाल्हि पई कयां। पर पाणी ते असांजो सिधो सो असांजो मौक़ुफ़ु आहे, असांजी पार्टी जो मौक़ुफ़ु आहे, असांजी क़यादत जो मौक़ुफ़ु आहे। चेयरमैन साहब बिलावल साहब असांखे इहा असांखे टास्क ॾिनी आहे, असांखे पाण उन्हनि जी स्टेटमेंट हले पई त बाबा पाणी ते असांजो को कंप्रोमाइज़ कोन्हे ऐं पूरे सिंध में, पूरे पाकिस्तान में माण्हू निकिरंदा, पूरे सिंध में माण्हू निकिरंदा, एहतिजाज कंदासूं ऐं एहतिजाज असांजो जेको हूंदो सो असांजो अहिड़ो एहतिजाज हूंदो जेको इंडिया खे बि ख़बर पवंदी त पाकिस्तानी आहिनि ऐं पाकिस्तान जवाबु ॾिनो आहे इंडिया खे, इलाही ॿियनि सूरतुनि में बि जवाबु मिली चुको आहे इंडिया खे ऐं इंडिया खे ख़बर आहे त पाकिस्तान जा जेके मुस्लमान आहिनि, पाकिस्तानी जेके आहिनि त मज़बूत इरादे जा आहिनि ऐं मज़बूत आहिनि, इहो चङी तरह इंडिया खे ख़बर आहे। तंहिंजे करे मां सम्झां थी त मोदी खे असांखे आज़माइणु न खपे ऐं मोदी खे असांखे चैलेंज बि न करणु खपे। ऐं वॾी ग्रेड जूं नौकरियूं आहिनि, 5 ग्रेड खां मथे जेके नौकरियूं हमेशह वॾनि माण्हुनि खे ऐं पैसे वारे माण्हुनि खे मिलंदियूं आहे। हिन वक़्तु पीपल पार्टी जे चेयरमैन तरफ़ां ऐलान कयो त 1 ग्रेड खां 4 ग्रेड ते जेके नंढियूं नौकरियूं, उहे जेके ज़ाला आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि, मिसकीन माण्हू आहिनि, जेके उन्हनि खे नौकरियूं। बदीन ज़िले में वॾे तइदाद में हींअर ॿुधो पियो वञे, ज़रिया ॿुधाइनि पिया त नौकरियूं विकियूं वयूं आहिनि, जेके हक़दार वारनि खे कोन हुयूं। जेकी DRC पहिरीं ठही हुई उन लिस्ट खे छॾे ऐं पसंदि नापसंदि ते नौकरियूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं उन खां अलावा पैसनि विकिरो पियूं वञनि, जंहिंजो पीपल पार्टी जे चेयरमैन नोटिस वरितो आहे। तव्हां हिते बदीन जा MPA आहियो, तव्हां इन मामले खे कीअं था ॾिसो, तव्हांखे केतिरी ख़बर आहे? अदा ये जेका पहिरीं DRC निकिती, बिल्कुलु तव्हांखे ख़बर आहे त पहिरीं त असांजो नौकिरियुनि जे लाइ पीपल्स पार्टी त चाहियो पिए त आवाम खे
नौजवाननि खे नौकरियूं मिलनि। उन में वरी तव्हां ख़बर आहे त MQM असांखे जेको आहे सो प्रॉब्लम कई, कोर्टुनि ताईं हली वई हुई। तंहिंखां पोइ वरी पीपल्स पार्टी जी कोशिशि सां उहे नौकरियूं वरी वापसि मिलियूं माण्हुनि खे, उहे ऑर्डर जेके आहिनि सभु माण्हुनि खे मिलिया आहिनि। ऐं बदीन में बि इलाही जेका DRC पहिरीं थी आहे उनजे तहत माण्हुनि खे मिलिया आहिनि। पर हींअर विच में थोरो सो इहो मूं बि ॿुधो आहे, इहे रूमर्स आहिनि, मां बि इहो ई ॿुधां पई जेको तव्हां ॿुधो पिया। इन ते बि जेको आहे सो क़यादत नोटिस वरितो आहे ऐं क़यादत उहे जेके ग़लति ऑर्डर निकिता उहे कैंसिल कया विया आहिनि। ठीकु आहे, उहो तव्हांखे बि ख़बर हूंदी। त इन ते जेको आहे सो इन्वेस्टिगेशन बि थिए पई ऐं इन ते सॼा जिन बि ऑफिसर आहिनि या जिन बि हिते बदीन में इहा शइ थी आहे, जिन जे बि चवण ते थी आहे, उन ते बाक़ाइदा जेको आहे सो नोटिस वरितो वियो आहे ऐं उन ते इंक्वायरी थिए पई। इनशाला जंहिंजो हक़ जंहिंखे आहे उहो बिल्कुलु मिलंदो हुनखे, ऐं ऑर्डर जंहिंजा जेके आहिनि, जेके हक़दार आहिनि, बिल्कुलु उन शइ उहा वेंदी उन्हनि वटि इनशाला।